सिंध जी निगरान काबीना अॼु हलफ़ खणंदी। गवर्नर कामरान टेसूरी निगरान सूबाई काबीना खे हलफ़ वठंदो। हलफ़ बरदारी तक़रीब अॼु शाम गवर्नर हाउस में थींदी। कंहिं बि गैर आइनी या गैर कानूनी अमल जो कॾहिं बि हिसो न बणिजंदुसि। इलेक्शन कराइण तारीख़ जो तयन करण इलेक्शन कमीशन जो कमु आहे। इलेक्शन कमीशन जे कम में मुदाख़लत नथी करे सघिजे। सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़र जूं क़ाइद आज़म जी मज़ार ते हाज़िरी बाद मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवण आहे त लाॻापियल इदारनि खे मूं समेत सभिनी जो एहतिसाब करणु घुरिजे। एहतिसाब जो मूंखे को इशारो नाहे मिलियो। 70 सालनि जी तारीख़ में अहिड़ियूं कोशिशूं अजायूं रहियूं आहिनि। राणीपुर ऐं जड़ावाला वारा वाक़िया ॻणती ऐं शर्म जोॻा आहिनि। निगरान काबीना जे मामले ते मुशावत जारी आहे। जल्द मेंबरनि जा नाला साम्हूं अची वेंदा। निगरान काबीना वॾी न हूंदी, मुख़्तसिर हूंदी। काबीना मेंबरनि खे मरहलेवार खंयो वेंदो। ख़्वाहिश आहे त क़ाइद आज़म जे पाकिस्तान जी तरक़ी में पंहिंजो हिसो विझनि। पुराणियुनि तकबंदियुनि ते थींदड़ चूंडूं गैर आइनी हूंदियूं। आइनी घुर्जुनि में आहे त 2008 खां पोइ चूंडूं नई आदमशुमारी जे तहत थींदियूं। तकबंदियूं आइनी घुर्जूं आहिनि, उन्हनि खे पूरो करण खां सवाइ चूंडूं न थी सघंदियूं। नून लीग पंजाब जे सदर राणा सनावला जो बयानु। भारत सतलज दरिया में पाणी छोड़ करे छॾियो। 28 सालनि जो रिकॉर्ड टुटी वियो। गंडा सिंह वाला कुसूर वटि 2,70,000 क्यूसेक पाणी पाकिस्तान में दाख़िल। पाकिस्तान खे पाणी खां बचाव जा इंतज़ाम करण लाइ रुॻो 12 कलाक बचा। नौशेर फिरोज़ जे सेशन कोर्ट जे हुक्म खां पोइ राणीपुर जी पीराणी हवेली में तशद्दुद बाद फौत थियल नींगरी फातिमा फड़ो जी क़बर कुशाई ऐं पोस्टमार्टम लाइ मेडिकल बोर्ड जोड़ियो वियो। डीजी हेल्थ पारां सिविल जज जे हुक्म ते जोड़ियल बोर्ड में नवाब शाह जे पीएमसी जो एमएस, फॉरेंसिक माहिर, प्रोफेसर ऑफ पैथोलॉजी ऐं सीनियर मेडिकल ऑफिसर शामिल। कंडियारो जे जुडिशल मैजिस्ट्रेट जी निगरानी में अॼु क़बर कुशाई कई वेंदी। नींगरीअ जी क़बर भरिसां पुलिस पिकट क़ाइम। फॉरेंसिक टीम मुख्य जवाबदार पीर असद शाह जे कमरे जो मुआइनो करे सबूत गॾु कया। फातिमा फरड़ो जे वाक़े जी जांच लाइ इन्वेस्टिगेशन टीम खानवाहण वेझो ॻोठ अली मोहम्मद फरड़ो पहुती। एएसपी गंबट, सीटीडी ऐं ॿियनि ऑफिसरनि ते ॿधल टीम मक़तूला नींगरी जे घर पहुची ज़मीन में पूरियल कपिड़ा जांच तौरु पंहिंजी तहवील में वठी छॾिया। सखर जी दहशतगर्दी तोड़ अदालत सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल केस में गिरफ़्तार 3 जवाबदारनि खे 6 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। पुलिस गिरफ़्तार जवाबदार बख्श अली उर्फ़ बख्शू महर, संदसि पुट बाबर महर ऐं मुनवर महर खे अदालत में पेश कयो। पुलिस जवाबदारनि जो 14 ॾींहनि जो जिस्मानी रिमांड वठण लाइ दरख़्वास्त ॾिनी, पर अदालत सिर्फ़ 6 ॾींहनि जो रिमांड मंज़ूर कयो। दादू जी अदालत में उमिरबाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी। उमिरबाब चांडियो केस जे फरियादी परवेज़ चांडियो सां गॾु अदालत में पेश। इल्ज़ाम में ठाहियल अॻूणो एमपीए बुरहान चांडियो ऐं केस में गिरफ़्तार जवाबदार अदालत में पेश। इल्ज़ाम में ठाहियल अॻूणो एमपीए सरदार अहमद चांडियो 3 भेरो ॿुधणीअ ते न पहुतो। गुज़िरियल ॿुधणी ते अदालत सरदार अहमद चांडियो खे पेश थियण जा हुकुम जारी कया हुआ। काज़ी अहमद में मशाइख स्टाफ वटि क़ौमी शाहराह ते मुसाफ़िर कोच जे टकर में 27 ॾाचूं मरी वियूं। रोड क्रॉस कंदड़ ॾाचुनि खे कराची खां लाहौर वेंदड़ मुसाफ़िर कोच टकर हयो। रोड हादसे बाद ॾाचुनि खे क्रेन ज़रिए हटाए वियो। पुलिस मुसाफ़िर कोच खे तहवील में वठी छॾियो। ऐं दाद लॻारी वेझो घरू अणबणता मुड़ुस पंहिंजी ज़ाल खे पिस्टल जा फायर करे क़त्ल करे छॾियो। ॻोठ गुल बहारे लॻारी में मुड़ुस क़दीर लॻारी घरू अणबणता मुस्मान समीना लॻारी खे पिस्टल जा फायर करे क़त्ल कयो। इतला ते पुलिस पहुची मक़तूला जो लाश खणाए सिविल अस्पताल मीरपुर मां थिलो मुंतक़िल कयो।